आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त गैर कानूनी परॾेही मुल्की सलामती ऐं मईशत खे मुतासिर करे रहिया आहिनि। क़ौम खे हथियारबंद फ़ौज जी कारकर्दगी ते फ़ख्रु आहे। पाक फ़ौज रत जे आख़िरी फुड़े ताईं धरती जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदी। दुश्मन जे नापाक इरादनि खे गॾियल हिकमत अमली ज़रिए नाकाम बणाए पियो वञे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारां पेशावर जो दौरो, सिक्योरिटी जी मजमूई सूरतहाल, दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवायुनि ऐं परॾेहिनि जी नेकाली बाबति ब्रीफिंग। कराची में ख़तरनाक बाहि जी वधीक हिकु वाक़े 5 हयातियूं गिड़काए छॾियूं। कराची जे इलाइक़े आयशा मंज़िल वेझो बाहि मुतासिर इमारत मां वधीक हिकु लाश हथ, फौतुनि जो अंग वधी 5 थी वियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मुतासिर इमारत खे सील करे छॾियो। हिकु दफ़ो ॿीहर सर्च ऑपरेशन। इलेक्शन कमीशन जल्द आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त आम चूंडुनि लाइ पोलिंग 8 फरवरी ते ई थींदियूं। जल्द शेड्यूल जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ ऐं पुरअमन चूंडुनि लाइ मुकमल तौर तयारु आहे। आम चूंडुनि दौरान शहरनि खे हर मुमकिन तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। अवाम मुल्क ऐं क़ौम जे रोशन मुस्तक़बिल लाइ वोट जो हक़ भरपूर नमूने इस्तेमालु करे पुरअमन चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन सां मुकमल सहकार कयो वञे। जो बड़े जो बुनियादी जो मामलात हैं, चाहे मईशत के हों, ख़ारजा पॉलिसी के हों, गवर्नेंस के हों, मकामी हुकूमतों के हों, ये फ़ैसला करना मुंतखब पार्लिमान का काम है। तो हमारी सिर्फ यही कोशिश है कि जब से हमने हुकूमत मिली है तो उसके बाद हालात ख़राब ना हों, बेहतर हालत में हम मुल्क मुंतखब पार्लिमान और मुंतखब हुकूमत को देकर जाएंगे। तो हम उस पर बिल्कुल साफ हैं, कमिटेड हैं और किसी किस्म की कोई शक और शुबा नहीं है। इलेक्शन जी तारीख़ ते कंहिंखे बि शक शोभा न हुअण घुरिजनि। अवाम जा फ़ैसिला करण चूंडियल माण्हुनि जो कमु आहे। असां रुॻो निगरानी करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि विच में राब्तनि जो बहिरान नाहे। चूंडूं ख़राब करण जी अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियणु घुरिजे। चूंडुनि में लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि करणु सियासत जो हिसो आहे। निगरान सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। कैडेट कॉलेज कोहाट में वालदेन जे ॾियारे जी तक़रीब, निगरान वज़ीर आज़म अनवर काकर जी शिरकत। संदसि चवणु आहे त पढ़ियल लिखियल नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। तालीमी निज़ाम जी कामयाबीअ में उस्तादनि जो किरदारु तमामु घणो अहम आहे। अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जी अल अज़ीज़िया स्टील मिल्स रेफरेंस में सज़ा जे ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ते बदल डिवीज़न बेंच ॿुधणी कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट लतीफ़ खोसा ऐं बुशरा बीबी जी ऑडियो जी फॉरेंसिक जो हुकुम ॾेई छॾियो। DGI खे ऑडियो लीक थियण बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जी अदम बाज़ियाबीअ ते जांच ऑफिसरनि ते कावड़ जो इज़हार। अदालत गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ संजीदा कोशिशुनि जी हिदायत। घरू सेक्रेटरी खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम। गज़ा ते इसराइली फ़ौज जे हमलनि जो सिलसिलो वधीक तेज़। सहाफ़ी जे ख़ानदान समेत वधीक 30 फ़लस्तीनी शहरी शहीद। रुॻो 5 ॾींहनि दौरान इसराइली फ़ौज जी बमबारी में 1200 फ़लस्तीनी शहरी शहीद। यहूदी फ़ौज जो 2 महीननि दौरान गज़ा ते 10,000 हमलनि जो बि एतिराफ़।
सेठा जा भरिसां हथियारबंदनि जे हमले में औरत क़तल मुड़ुस मणिंग ॻोठ नसीर ख़ान मंगनी में हथियारबंदनि सरवर ख़ातून खे क़तल करे छॾियो। संदसि मुड़ुस शाहबान मंगनी जो ज़ख़्मी अॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। मुबारकपुर में बदअमनी ख़िलाफ़ JUI जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो अॻवाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। चोरी ऐं फुलट जे वाक़िअनि में इज़ाफ़े सबबि शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। ऐं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ प्रैक्टिस मैच में क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान शान मसूद जी शानदार डबल सेंचुरी। क़ौमी क्रिकेट टीम 9 विकेटुनि जे नुक़सान ते 391 रन्सूं ठाहे इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। फास्ट बॉलर मीर हमज़ा जूं बि 87 रन्सूं।